डिगड़ी शहर के वार्ड नंबर 1 में खोसा बिरादरीअ जे मौजूदा घरनि वारो पड अॻु कोलियनि जो हूंदो हो। उन्हनि जी लॾ खां पोइ खोसा ज़ात जा माण्हू उते आबाद थिया। वरहांगे खां अॻु कोली बिरादरीअ जा माण्हू हिंदुस्तान ईंदा वेंदा हुआ। पोइ भाॼपई 1947 ईस्वीअ में कोली बिरादरीअ जा माण्हू इंडिया में 8 साल रही पिया। डिगड़ी शहर जे उत्तर में मौजूदा कोलियनि जे कब्रिस्तान खे हिकु दफ़ा मुखी ॾाइण जी कोशिश कई त उन तां झेड़ो थी पियो। पोइ मरहूम मीर हाजी गुलाम हैदर टालपुर फ़ैसिलो कयो हो, जंहिं ते कोलियनि जे वॾनि जवाबु ॾिनो त छपनीअ जो काल 1899 ईस्वीअ खां हिते वेठल आहियूं। पोइ मरहूम मीर हाजी गुलाम हैदर टालपुर फ़ैसिलो कोली बिरादरी जे हक़ में ॾिनो ऐं मक़ाम क़ाइमु रहियो जेको अॼु सूदो क़ाइमु आहे। वाज़े रहे त छपनीअ काल खे निस्बत साल 1956 ईस्वीअ जे हवाले सां यादि रखियो वञे थो। निस्बत साल 1956 ईस्वीअ में ज़बरदस्त ॾुकार पियो हो। इन करे 56 जी निस्बत इन खे हिंदी ज़बान जे अंगनि अखरनि में छपनीअ चयो वञे थो, जेको ईस्वीअ साल 1899 ईस्वीअ थींदो।